Live from our Dallas headquarters, this is TechNews, serving you the hottest news of the hour. Your news, our business. वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह रतज़ में पहुंची जस्टिस रिटायर सैयद दिदार हुसैन शाह जी वफ़ात ते सिंधन पोयरनि सैयद महबूब अली शाह सैयद असद अली शाह सां ताज़त थी। हुन चयो त सैयद दिदार हुसैन शाह पार्टी जो सरमायो हुयो ऐं आख़िरी वक़्त ताईं पार्टी सां सचियो रहियो। हिन मुंहिंजे वालिद जी वफ़ात ते मूंसां ताज़त कई हुई। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह वधीक ॿुधायो त वफ़ाक़ जा केतिरा कुझु इदारा सिंध जे माण्हुनि सां ज़्यादती करे रहिया आहिनि, ख़ासि तौर ते वापडा जा इदारा सिंध जे माण्हुनि खे टारगेट करे रहिया आहिनि। उन्हनि मसइलनि ते मूं वफ़ाक़ी इदारनि जे ज़ाब्तनि ख़िलाफ़ आवाज़ उथारियो त असां वफ़ाक़ खे नथा बणूं पर सिंध जे हक़नि लाइ आवाज़ ज़रूरु उथारींदासीं। आईनी ऐं क़ानूनी तौर ते जेके असांजा हक़ आहिनि उहे ज़रूरु वठिबा, पर हक़ जहिड़े सां न वठिबा पर ॻाल्हियुनि सां वठंदासीं। उन मौक़े ते सिंध जे वॾी वज़ीर सां सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख, मंज़ूर वसाण, एजाज़ अहमद निगारी ऐं ॿिया पीपी अॻवान पिण गॾु हुआ। जीअं सिंध क़ौमी मिहाज़ जो चेयरमैन सना खान कुरैशी, चीफ जस्टिस रिटायर्ड सैयद दिदार हुसैन शाह जे लॾाणे ते पोयरनि सां पिण ताज़त कई। पोयरनि सां इन दुख जी घड़ी में बराबरि जा शरीक आहियूं। रिपोर्ट हादी बख्श नूरानी, सोनी न्यूज़, रतो देरो।